कंबर खान ॾिसूं था नियाज़ हुसैन दुनिया जी ही रिपोर्ट। कंबर 21वीं सदी जो जदीद दौर ऐं कंबर ज़िले लखे अवाम जे इलाज लाइ 100 करोड़ मालियत सां तैयार थींदड़ कंबर DHQ अस्पताल अॼु सूमर ॾींहुं सुबुह 10 वॻे OPD में डॉक्टर इलाज जहिड़ी बुनियादी सहूलियत ऐं अस्पताल में जदीद दौर जो 750 सोलर प्लेट वारो मेगा प्लांट हूंदे बि बिजली न हुजण करे दाह कंहिंखे ॾिजे। साल 2017 ईस्वी में तैयार थींदड़ 150 बेड वारे ज़िले हेडक्वार्टर अवाम के तालका अस्पताल जहरी सहूलियत ॾियण खां बि महरूम आहे। DHQ अस्पताल जी OPD अॼु बि ॿारनि तोड़े ॾंदनि कन नक गले हॾी ऐं पेट सीने जी बीमारियुनि जे माहिर मेल फीमेल स्पेशलिस्ट कंसल्टेंट खां महरूम हुजण सबबि सरंदीअ वारा मरीज़ लाड़काणे जे प्राइवेट अस्पताल वञण ते मजबूर आहिनि। जॾहिं त बेपहुच अवाम माहिर डॉक्टर ऐं बहितर इलाज न मिलण सबबि अस्पताल यात्रा कंदे कंदे पंहिंजियूं क़ीमती हयातियूं विञाए वेहनि था। पर अफ़सोस सिंध सरकार ऐं सिहत खाते जे कामरनि जे कन ते जूं बि कोन थी चुरे। चाचा रिकॉर्डिंग सुनो पहले। काफ़ी टाइम थी वियो आहे, कलाक खनि थी वियो आहे असांखे। कोई बि कोन्हे, डॉक्टर ई कोन्हे को। पगारूं खाइनि था, शइ कनि था, त डॉक्टर हिनमहिल ताईं को बि कोन आयो आहे। असां बि थकी था पऊं था, पंहिंजी ॻाल्हियुनि ते अचनि था, पंहिंजे ख़्याल ते अचनि था पिया। डॉक्टर निसार आयो आहे।